साईं मुंहिंजा हिकिड़ो सोनारो ईअं ई घुमंदे फिरंदे कंहिं इलाइक़े मञां अची वरियो तो हाणे हिन खे उञ तमामु जाम लॻी अची अहिड़े हिकिड़े रेगिस्तान झर झंग अहिड़े इलाइक़े में अची पुॻो तो हाणे हिन जी नज़र हिकु भूंगी ते पहुची वई। उन इलाइक़े में हिकु भूंगी हुई। हाणे उहा भूंगी हिकिड़ो तमामु वॾो चोर हुजे, धाड़ेल हुजे, हितां हुतां सोन मिल्कियत माण्हुनि में फुरलुट करे उनी भूंगी में उनी जॻह में हुन रखी हुई जीअं कंहिंजी नज़र उते न पवे, हू झलिजी न वञे। हाणे इहो सभु खज़ानो वग़ैरह उते रखी छॾियो ऐं उहो चोर उते रहंदो हो। हाणे सोनारो जो किथां वरियो हिन खे लॻी उञ सोचण लॻो त इहा भूंगी ख़बर न आहे अले कंहिंजी आहे, वञा हिते पाणी जो ढुक मन मिली वञे त जीअं वञी पीआं। हाणे आयो तो हाणे उन चोर जी नज़र हिन सोनारे ते पहुची वई। चोर चवण लॻो त हिन हेड़े इलाइक़े में ही निभागो अले केर आहे, अले किथां खां अचे पियो, लॻे थो त हेॾां पियो अचे। हाणे का टल करियां का अटकल करियां, मुंहिंजो हिते माल मिल्कियत खज़ानो जेको माण्हुनि मां मूं फुरियो आहे, चोरी कई मतां ही ॾिसी न वञे। हाणे हुन छा कयो, उन चोर दरवेशाणू सिस्टम करे अहिड़ो हिसाब किताब करे ॿाहिरि वेही रहियो। हाणे सोनारो जो आयो तो पुछा करण लॻो त अदा तूं केरु आहीं ऐं हिते हेड़े इलाइक़े में वेठो आहीं? तो हिते उहो चोर चवण लॻो उन सोनारे खे त अदा आऊं दरवेश माण्हू आहियां, सभिनि खां परे परे हिन अहिड़े इलाइक़े में अची हिते वेठो आहियां, असांजी ज़िंदगी अलॻि आहे, दरवेश पोतल माण्हू आहियां आऊं। तो सोनारो चवण लॻो त अदा तूं जेकर पोतल माण्हू आहीं त पोइ हाणे हीअं कर, मुंहिंजी घरवारी खे उमेदगारी हाणे अॼु न सुभाणे ॿार थियण वारो आहे, हाणे तूं मुंहिंजो हथ ॾिसी ॿुधा त मूंखे पुट जो औलाद थींदो या न्याणी? दरवेश चवण लॻो त हाणे उहो चोर जेको दरवेश वारो हिसाब किताब हुजे तो हाणे दिलि में चवण लॻो त हाणे का हणा थो विची ऐं हिन मुंहिंजा जान छॾाए। हाणे दरवेश तो हुजे न, हू हुजे चोर। तो उहो चवण लॻो चोर उन सोनारे खे त भले ठीकु आहे, तुंहिंजो हथ मूंखे ॾे त आउं तोखे चेक करे ॿुधायां थो। हाणे हुन चोर उन सोनारे जो हथ ॾिठो तो हाणे चोर विची हुनखे ॿुधाई। तो चवण लॻो त ॻाल्हि ॿुध, तोखे जा न्याणी थींदी या तोखे पुट थींदो, पर हाणे ही कजां पुट तोखे थिए त तमामु भाॻनि वारो अथई ऐं जेकर तोखे न्याणी थिए त हुनखे तूं मारे छॾजां। न्याणी तुंहिंजी खे मारे छॾजां तोखे थींदी, छो त उहा तबाहकार हूंदी, तुंहिंजी तबाही थी वेंदी। तो हाणे एतिरो कोई तोखे ॿुधायां थो ऐं पुट थींदे ई उहो बि नसीबनि वारो तोखे माना मिलंदो, हुनखे तूं पाण वटि रखजां, न्याणी थिए त हुनखे तूं मारे छॾजां। तुंहिंजो हथ ॾिसी तोखे इहो ॿुधायां थो, बाक़ी एतिरी अॻकथी आऊं न कंदसि त छोकिरी आहे या छोकिरो आहे, पर तोखे एतिरो ॿुधायां थो जेकर न्याणी थिए त हुनखे दफ़न करे छॾजां, मारे छॾजां ऐं जेकर पुट थिए त हुनखे रखजां। तो हाणे सोनारो बि हुनजे चए ते लॻी हलियो। सोनारो हुनखां थी हुतां पाणी जो ढुक बुक पी ऐं हुतां वरी रवानो थियो। तो हाणे हलंदे हलंदे सोनारो अची पंहिंजे घर पुॻो। तो हाणे नेठि ईअं ॾींहं गुज़रिया तो हाणे उन सोनारे खे छोकिरी ॼाई, कुदरत सां पुट न थियो, छोकिरी थी। तो हाणे सोनारो चवण लॻो पंहिंजी ज़ाल खे त हाणे इहा छोकिरी मूंखे ॾे त आऊं हिनखे मारे ऐं दफ़न करे अचां। माई घोड़ा घोड़ा करण लॻी, सा चवण लॻी त ईअं न कर, ही पंहिंजी न्याणी आहे, हिनखे तूं मारे छो थो अची? तो हिते न अची, मूंखे हिकिड़े दरवेश चयो आहे पोतल तमामु, तो हुन चयो त पुट थिए त हुनखे रखजां, न्याणी थिए त हुनखे मारे छॾजां, न त तुंहिंजी तबाही थी वेंदी, तो वटि का शइ कोन रहंदो। तो हाणे उहा सोनारो माई जी हिकु न ॿुधी, माई चवण लॻी त ईअं न कर। सोनारो उन महिल माई खां छोकिरी फुरे आई थियो रवानू मारण जे लाइ। तो हाणे माई घणी घोड़ा घोड़ा करण लॻी, रणू करण लॻी, त कुदरत सां उतां हिकिड़ो ॿियो दरवेश मटियो, उहो बि तमामु पोतल हुजे, माना सची दरवेश उहो हुजे। तो हाणे उहो बि उतां मटियो, तो उहो बि माइनि जी रीह ते माना रणू करण लॻी, माई मुंहिंजी रीहनि ते अची पुॻो। माई खां पुछा करण लॻो त ख़ैर मज़ा रोए पई। तो हिते माई चवण लॻी त ही मसइलो आहे, मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे तो मुंहिंजी धीअ खे, असांजी छोकिरी जेका हींअर थी आहे, उनखे खणी वियो आहे मारण, हाणे तव्हां कुझु करियो। तो हिते दरवेश चवण लॻो त हाणे आऊं छा करियां? हाणे हू पीउ आहे पंहिंजी धीअ खे मारण वियो त आऊं कुझु नथो करे सघां, बाक़ी दुआ करियां थो त अलाह साईं बहितर कंदो ऐं न्याणी खे कुझु न थींदो, बसि एतिरी दुआ करियां थो आऊं। हाणे दरवेश एतिरो कुझु चईं, पोतल माण्हू सो त हलियो वियो। हाणे ही जो आयो सोनारो हिकिड़े झंग में, तमामु घाटे झंग में आयो, उते खॾो वग़ैरह खोटे ऐं उन छोकिरीअ खे उन मंझि हणी खॾे खे खॾो पूरे ऐं तो हलियो वियो। तो उते हिकिड़ी वेठी हुई भोलड़ी। भोलड़ी जो सॼो लका ॾिठो त हिन
खॾो खोटियो सोनारे, उनमें छोकिरी पूरी हिन भोलड़ी जो लका बि ॾिठो त हू सोनारो त हलियो वियो। भोलड़ी छा कयो जो उनी खॾ मञा उनी छोकिरी खे कढी वरितईं। हाणे छोकिरी रोए, थञ वग़ैरह ला खीर ला रोए, तो हाणे उनी महिल भोलड़ी खणी ऐं पंहिंजी छाती सां लॻायो। हाणे भोलड़ीअ जेका छाती हुई सा उनी महिल उहो धाइण लॻी त हाणे उन भोलड़ी खे बि को बच्चो हो, माउ हुई उहा, तो हाणे थञ वग़ैरह हुई भोलड़ी मञा। तो हाणे जीअं थञ उन छोकिरी धाती उन भोलड़ी मञा त छोकिरी माठ करे वेली। तो हाणे छोकिरी खे उहा भोलड़ी खणी हाणे वण ते हिते उते छोकिरी माठ न करे रियूं करे, तो हाणे हेठि खणियो अचे हेॾां सो भोलड़ी चवण लॻी त हाणे पट ते को अहिड़ो सिस्टम ठाहियां इन छोकिरी खे हिते ई रखां ऐं माठ करायां। तो हाणे ईअं ई भोलड़ी उन छोकिरी खे उते ई रखियो। हाणे उनखे बि थञ वग़ैरह ॾे, हिनजो बच्चो भोलड़ी जो हुजे उनखे बि थञ वग़ैरह बि ॾे। तो हाणे छोकिरी ईअं महीनू 2 4 8 महीना माना थी हलिया। छोकिरी ईअं कुझु नेठ जी वॾी थी, थञ धाईंदी हुई भोलड़ी जी। तो हाणे भोलड़ी उनखे गॾु कच्छ ते खणियो पई, हिते उते घुमाईंदी हुई। तो हाणे उनी झर जंग में हिकिड़ो हकीम ईंदो हो, तो हकीम उन ॾींहुं अची पुॻो। हकीम ईंदो, भोलड़ी उनखे सुञाणंदी। हकीम ईंदो, इहे दवाऊं ठाहींदो, बूटियूं वग़ैरह पटणी ईंदो उन जंग मञा, भोलड़ी उनखे सुञाणंदी हुई। तो हाणे हकीम आयो अची झर जंग में बूटियूं वग़ैरह पटण जे लाइ, दवा ठाहिण जे लाइ। तो हाणे हिन ॾिठो त भोलड़ी जे कच्छ ते छोकिरी हुजे ऐं छोकिरी बि जेको आहे हुन सां रांदि बि करे, खेॾे बि, खिले बि करे बि, भोलड़ी बि हुन सां। हकीम ॾिठो तो चवण लॻो त भोलड़ी जानवर ऐं इंसान जो बच्चो खणियो वेठी आहे। आख़िर भोलड़ी किथां खणी आई आहे, पर भोलड़ी खणी बि नथी सघे। छोकिरी हुन सां खिले पई करे पई ऐं आख़िर पुछा त करियां छा मसइलो आहे। तो हाणे उहो हकीम आयो अची भोलड़ी सां ॻाल्हाइण लॻो। हाणे भोलड़ी त हकीम खे सुञाणंदी हुई। भोलड़ी खे ख़बर त महीने 2 3 ते हकीम ईंदो आहे, बूटियूं वग़ैरह पटण दवाऊं, भोलड़ी हुनखे सुञाणंदी हुई। हकीम चवण लॻो भोलड़ी खे त हाणे तूं ॻाल्हाए न सघंदे, पर तोखां एतिरो पुछा करियां थो त हीअ छोकिरी त तुंहिंजी आहे कोन, तो हाणे लाज़मी किथां न किथां तोखे कीअं न कीअं मिली आहे। तूं हाणे ईअं कर, तूं भोलड़ी आहीं ऐं इहा छोकिरी तूं मूंखे ॾेई छॾ त आउं वञी पाण वटि निपायां करे। तो भोलड़ी सम्झंदी हुई, तो भोलड़ी उहा छोकिरी उन हकीम खे ॾेई छॾी। हकीम उहा छोकिरी खणी ऐं अॻियां रवानो थियो। त हाणे भोलड़ी उनखे निपायो पालियो, तो भोलड़ी रोअण लॻी। तो हिते हकीम ॾिठो तो भोलड़ी चवण लॻो तूं रो न, तूं बि गॾु हल, तूं बि उते मूंसां गॾु रह। तो हाणे भोलड़ी बि गॾु आई, उहा छोकिरी हुजे हकीम हुनखे वठी आयो। तो हाणे हकीम बि कहिड़े इलाइक़े में जी उते रहंदो हो। तो हाणे उते उहा भोलड़ी बि रहण लॻी, उहा छोकिरी उहा हकीम। तो हाणे नेठि हयाती जा ॾींहं गुज़रिया। सो उहा छोकिरी बि अॼु न सुभाणे 17 18 साल जी थी अची वॾी थी ऐं होॾां सोनारे खे पुटु बि थियो। हाणे उहो बि साल खां पोइ उनी हाणे छोकिरी ॼाई, छोकिरी जे वय खां पोइ माना इहो दफ़न करे आयो पूरे, उन खां पोइ वरी उमेदगारी थी। साल खनि में उन सोनारे खे पुटु थियो। सोनारे खे पुटु थियो त हाणे उहो छोकिरो बि 17 18 साल जो ऐं ही छोकिरी बि 17 18 साल जी, साल खनि जो फ़र्क़ु हुजे। तो हाणे हकीम इहा छोकिरी नौजवान वॾी अची थी, भोलड़ी बि उते रहंदी हुई। हाणे हकीम जेको पंहिंजो दवाऊं वग़ैरह ठाहींदो, उहो सॼो कम बि उन छोकिरी खे सेखारे छॾी। छोकिरी बि दवा वग़ैरह ठाहींदी हुई। तो हाणे छोकिरी हकीम खे पी पी करे सॾींदी हुई ऐं भोलड़ी खे मां करे सॾींदी हुई। तो हाणे ईअं ई कमु हिन जो हलियो पियो। हिकु चकर उहो सोनारे जो पुटु नौजवान, तो हाणे सोनारो पैसे में ज़ोर हुजे, उन सां गॾु नौकर वग़ैरह छोकिरे सां हुजनि। तो हाणे उहो बि को घुमंदे घुमंदे अची उन इलाइक़े में पुॻो। सो कुदरत सां को नाग उन छोकिरे खे खाई हलियो। तो हाणे उहो नौकर वग़ैरह हुजनि, सो चवण लॻा त हाणे कीअं करियूं। तो हाणे नेठि उन नौकरनि वग़ैरह खे ख़बर हुई त हकीम हिते रहे थो। तो हाणे उन छोकिरे खे उन सोनारे जे पुट खे वठी आया अची हकीम वटि। तो हाणे हकीम उन महिल जो इलाज वग़ैरह कयो, नाग जो ज़हर वग़ैरह कढी हेॾां होॾां। तो हाणे कुझु देरि खां पोइ, कुझु टाइम खां पोइ उन छोकिरे खे होश अची वियो। छोकिरे ॾिठो उन छोकिरी खे त छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। तो छोकिरे खे उहा छोकिरी वणी वई, सोनारे जे पुट खे उहा छोकिरी वणी वई। तो दिलि में सोचणु लॻो त हीअ छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे। पुछा करणु लॻो हकीम खां त हीअ तुंहिंजी धीउ आहे छा आहे। तो हिते हकीम चवणु लॻो त हा, ही बि मुंहिंजी धीउ आहे ऐं हू बि जहिड़ो सम्झ भोलड़ी बि सम्झ मुंहिंजी धीउ बराबरि धीउ आहे। तो हाणे छोकिरी त उन भोलड़ी खे मां कंदी हुई, पर हकीम उन छोकिरे खे ईअं ॿुधायो। तो हाणे उहो छोकिरो उन छोकिरी खे माना जेको पसंदि कंदो हो। तो हाणे छोकिरो उतां थी ऐं मोकिलाए सिधो आयो सोनारे वटि, पंहिंजे पीउ वटि। तो पंहिंजे पीउ खे चवणु लॻो त फिलाणे हंधि आउं छोकिरी ॾिसी आयो आहियां, तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे, इहा मूंखे वठी ॾे, हुन सां आउं शादी कंदसि। हाणे उहो छोकिरो माना सोनारे खे चवणु लॻो। सोनारो चवणु लॻो त चलो ठीकु है, पाण हलंदासीं इन हकीम वटि ऐं हकीम सां ॻाल्हि मुआड़ कंदासीं त पाण खे मन संग ॾे। तो हाणे हिते उहो सोनारो ऐं सोनारो जो पुटु माना उहे आया अची हकीम वटि। तो हाणे सोनारो हकीम खां संग घुरणु लॻो, घुर करणु लॻो। तो हकीम चवणु लॻो त हाणे कुझु टाइम सबर करियो, मूंखे आउं जवाबु ॾींदुसि, ॿुधाईंदुसि, पोइ शादी तव्हांखे आउं पोइ ॾींदुसि रिश्तो। तो उहा सोनारो चवणु लॻो त चलो ठीकु है। सोनारो ऐं छोकिरो हलिया आया। तो हाणे हकीम चवणु लॻो त हाणे
ख़बरचार पहिरीं वठां हिन छोकिरी जे बारे में कीअं छा आहे, उनखां पोइ बारे में ॾिसां, पोइ सोचां रिश्तो संग करियां। आख़िर ख़बरचार पए थी छोकिरी असुल किथां जी आहे, कीअं छा आहे। हाणे उहो हकीम ईअं ई निकितो हलंदे हलंदे कंहिं अहिड़े इलाइक़े में पुॻो, अची पुॻो उन इलाइक़े में जिथे उहो दरवेश रहंदो हो। दरवेश कहिड़ो? दरवेश उहो जेको सोनारे जी ज़ाल जेका रियूं कयूं उन महिल छोकिरी खे दफ़नाइण वियो, उहो दरवेश। हाणे उहो दरवेश कयो, दरवेश हकीम खे सुञाणंदो, हकीम दरवेश खे सुञाणंदो, अची मिलिया कया हेॾां होॾां। तो हाणे दरवेश चवण लॻो हकीम खे त ॻाल्हि ॿुध, काफ़ी टाइम थी वियो आहे, हाणे अची बि कोन थो ऐं अॻे त अञा ईंदो हुयो, छाजे करे? तो हकीम चवण लॻो त कमकार जाम वधी विया आहिनि, ॿियो हाणे छोकिरी हिकिड़ी मुंहिंजी धीउ आहे, तो हाणे उनजी बि सार संभाल लहणी पवे थी, उनखे बि अकेलो छॾियां कोन थो, तंहिंजे करे घटि थो अचां। तो दरवेश चवण लॻो हकीम खे त ॻाल्हि ॿुध, हाणे तुंहिंजी त शादी बि कोन्हे, इहा छोकिरी तुंहिंजी कीअं थी, किथां आंदी? तो हिते सॼी ॻाल्हि करे उनी ॿुधाई हकीम दरवेश खे त हीउ मसलो आहे। तो हिते दरवेश चवण लॻो त पोइ इहा धीउ आहे उनी सोनारे जी धीउ आहे इहा। तो सोनारो दफ़न करण वियो पियो, मूंखे हिनजी ख़बर आहे, हिनजी मायूं रिह पे कई, माना रणूं पे कयूं, मूं हुनखे चयो, मुंहिंजे लाइ दुआ बि घुरी हुई, तो इहा सोनारे जी धीउ आहे। तो हाणे हकीम चवण लॻो त पोइ इहा सोनारे जी धीउ आहे ऐं हू सोनारे जो पुटु, त पोइ हीउ पाण में ॿई भेण भाउ आहिनि, इहा शादी न थी कोन थी सघे। तो हाणे उन दरवेश खां उहो हकीम मोकिलाए सिधो आयो उते जिते ही रहंदा हुआ। तो हाणे हिते सोनारे नौकरनि खे चई उन हकीम खे घुरायो। तो हाणे हकीम बि अची उते पुॻो। तो हाणे सोनारो चवण लॻो हकीम खे त हाणे ॾे ख़बर छा सोची कीअं कयई, हाणे मुंहिंजे पुट जे लाइ रिश्तो ॾीं थो या कोन थो ॾीं? तो हिते हकीम चवण लॻो त आऊं संग कोन ॾींदुसि, रिश्तो कोन ॾींदुसि, ईअं थी नथो सघे। सोनारो चवण लॻो त छो, छाजे करे रिश्तो कोन ॾींदे? तो हिते हकीम चवण लॻो सोनारे खे त इंजे करे जो तुंहिंजो पुटु जेको आहे ऐं जेका मुंहिंजी धीउ आहे, इहे पाण में ॿई भेण भाउ आहिनि। तो जॾहिं इहा ॻाल्हि सोनारे ॿुधी त सोनार चवण लॻो त इहो वरी कीअं? तो हिते हकीम चवण लॻो त तुंहिंजी धीउ जेका हुई, जंहिंखे तूं मारण वियो हुएं ऐं उनखे तूं दफ़न करे आयो हुएं, उनखे हिकु भोलड़ी कढियो ऐं उनखे मूं ई जेको आहे सो हिते पालियो निपायो वॾो कयो आहे। तो हाणे हिते सोनारे खे कावड़ चढ़ी। सोनार चवण लॻो त उनखे आउं मारे आयो हुउसि, उहो माना मुंहिंजी तबाही करे छॾंदी ऐं इनखे आउं कोन छॾंदुसि, तो वरी इनखे बचायो आहे। तो हाणे नेठि उन महिल सोनारो चवण लॻो पंहिंजे नौकरनि खे त हाणे वञो इन हकीम खे बंदि करे छॾियो। हकीम खे हिते काबू करे छॾियो ऐं इन छोकिरी खे जेको आहे सो मारणो पवंदो, या छोकिरी वरी बची वई करे हिते किथे आई त वरी मुंहिंजी तबाही थी वेंदी हली। सो हाणे हिकिड़े हमराह जेको ख़ासि रखीलो सोनारे, सो उनखे चईं त हेतिरा पैसा तोखे ॾियां थो, फिलहाणे हंधि वञ हकीम जी धीउ उनखे माराए, हाणे संदो त पंहिंजी धीउ खे वरी ॿिए दफ़ा थो माराए सोनारो। तो हाणे उहो हमराह आयो, हकीम पैसा उनखे ॾिना, सिधो आयो अची ॾिसे त हाणे उहा छोकिरी वीचारी भोली सां बि ॻाल्हियूं कचारियूं करे ऐं मां पी करे उनखे। पोइ हुते उन हमराह खे रहम अची वियो, क्यास अची वियो। तो चवण लॻो त सोनारो वॾो ज़ालिम आहे ऐं हिन छोकिरी खे तो माराए, ऐं ईअं कॾहिं कोन कंदुसि, हिन छोकिरी खे मारींदुसि कोन, ऐं भोलड़ी खे मां करे पई ऐं वीचारी अकेली हिते वेठी आहे। तो हाणे छा कई जो उन छोकिरी खे उन कोन मारियो, तो हिकिड़ी ॿकरी उहो मिली वियो झर जंग में, उनखे मारे करे तलवार खे रत हणी ऐं अखियूं उन जूं कढी ऐं सिधो खणी आयो सोनारे। सोनारे चवण लॻो त हीउ ॾिसां करे आयुसि कमु। तो हाणे जिते हकीम बि ॾिठो, तो हकीम चवण लॻो त बणिया सोनारे ज़ालिम, तो नेठि उन तुंहिंजी धीउ खे माराए छॾी, मुंहिंजी धीउ ऐं तुंहिंजी धीउ आहे असुल, तो उनखे माराए छॾियो, तो सुठो कोन कयो। तो हिते सोनार चवण लॻो त इहा मुई सुठी आहे ऐं जेकर हुजे हा त मुंहिंजी तबाही करे छॾी आहे। तो हाणे नेठि उन मुल्क में को बादशाह हो, बादशाह जो पुटु शहज़ादो बीमार थी पियो। तो हाणे बादशाह चवण लॻो सिपाहियुनि हिननि खे वज़ीर चवण लॻो त वञो कंहिं हकीम खे वठी अचो। तो हाणे उहे आया, इन हकीम वटि पुछा कयूं त हकीम हुजे ना, उहा छोकिरी हुजे, तो हाणे शहज़ादे जो इलाजु कराइणो हुजे। तो छोकिरी चवण लॻी उन वज़ीर खे सिपाहियुनि खे चवण लॻी त मुंहिंजो पीउ ख़बर न आहे, काफ़ी टाइम खां वठी ज़ाहिर ई कोन्हे, हले किॾां वियो हलियो आहे, हाणे उन खे त सोनारे हुते बंदि कराए छॾियो हुजे। तो हिते छोकिरी चवण लॻी त हाणे मुंहिंजो पीउ आहे कोन्हे, इलाज आऊं कंदसि, मूंखे हुदो आहे, इल्मु ॾेई वियो आहे ऐं दवा ववा आऊं ठाहींदी आहियां, तयारु कंदी आहियां, शहज़ादे जो इलाज आऊं करे छॾंदसि। तो सिपाहियुनि वज़ीरनि चयो त चलो ठीकु है। हाणे उन छोकिरी खे वरितो हुतां बादशाह जे पुटु शहज़ादे जे लाइ। हाणे शहज़ादे जो इलाजु छोकिरी वग़ैरह हेॾां होॾां कयो, शहज़ादो सही थी वियो, ठीकु ठाक चङो भलो थी वियो। तो हाणे बादशाह चवण लॻो उन छोकिरी खे, सोनारे जी धीउ खे चवण लॻो त हाणे तूं हीअं कर, मुंहिंजे पुटु शहज़ादे सां तूं कर शादी, तूं तमामु सुहिणी ऐं ख़ूबसूरत ऐं शादी कर मुंहिंजे पुटु शहज़ादे सां, ऐं तूं जो इलाजु वग़ैरह कयो आहे। तो हाणे उहा छोकिरी चवण लॻी सोनारे जी धीउ त शादी आऊं कंदसि, पहिरीं मूंखे मुंहिंजो पीउ ॻोल्हे आणे ॾियो, ख़बर न आहे हले किॾां वियो हलियो आहे। बादशाह चवण लॻो त चलो ठीकु है, तुंहिंजे पीउ खे असीं ॻोल्हे आणे ईंदासीं। छोकिरी त पोइ हली वेली उते उन जॻह ते पंहिंजो घर जिते हुअसि।
तो हाणे सिपाही वग़ैरह हेॾां होॾां बादशाह चयो हुन सिपाही हेॾां होॾां हकीम खे ॻोल्हण लॻा। तो हाणे त सोनारे जो पुटु आयो हकीम वटि। हकीम खे ॾिनो। हकीम चवण लॻो त ॻाल्हि ॿुध, तूं हिते क़ैद लॻो पियो ऐं मुंहिंजे पीउ तोखे क़ैद कराए छॾियो आहे ऐं तूं बि हाणे हा कर, रिश्तो ॾेई छॾ, आऊं तुंहिंजी धीउ सां शादी कंदसि। तो हिते हकीम चवण लॻो त ईअं थी नथो सघे, उहा तुंहिंजी भेण आहे। तो उन छोकिरे चवण लॻो त इहा मुंहिंजी भेण कीअं थी सघे। नेठि सॼी ॻाल्हि करे हुन हकीम ॿुधाई। छोकिरे खे चवण लॻो त ही मसइलो अथई, तो हाणे त तुंहिंजे पीउ हुनखे माराए छॾियो आहे। तो हिते उहो छोकिरो चवण लॻो उन हकीम खे त इहो थी नथो सघे। तो हिते हकीम चवण लॻो त बिल्कुलु ईअं आहे, जे न मञी त वञी तुंहिंजी माउ खां पुछा कर, तुंहिंजे पीउ खां पुछा कर, ईअं आहे या कोन्हे। तो हाणे छोकिरे खे तमामु जाम कावड़ चढ़ी, सिधो आयो पंहिंजे पीउ वटि, पंहिंजी माउ वटि। हुननि खां पुछा करणु लॻो। तो उन्हनि बि इहा ॻाल्हि कई त हा उहा तुंहिंजी भेण आहे। तो हाणे छोकिरे खे तमामु जाम कावड़ चढ़ी। सो उतां निकितो हकीम जे घर आयो। हकीम जे घर आयो, ॾिसे त उहा छोकिरी मौजूदु हुजे। तो हाणे छोकिरी सां हाल वाल कई, ॻाल्हि मुआड़ कई। तो हिते चवण लॻो त तुंहिंजो पीउ हकीम जेको आहे सो असां वटि क़ैद आहे ऐं उन खे सोनारे क़ैद कयो आहे, माना मुंहिंजे पीउ क़ैद कयो आहे, तूं मुंहिंजी भेण आहे। सॼी ॻाल्हि करे उन छोकिरी खे ॿुधाईं त ही मसइलो ही आहे। तो हाणे उहा छोकिरी चवण लॻी त पोइ हाणे कीअं कजे। तो हाणे उहा छोकिरी ऐं उहो संदसि भाउ जेको सोनारे जो पुटु हो, सिधो आया बादशाह वटि। बादशाह खे हुननि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त सोनारे वटि मुंहिंजो पीउ जेको आहे हकीम, छोकिरी ॿुधाए त उहो क़ैद आहे उते। तो हाणे उन महिल बादशाह सिपाहियुनि खे चयो त वञो यकदमि में उन हकीम खे बि वठी अचो ऐं इन सोनारे खे बि वठी अचो। तो हाणे देरि ई कोन कयो, सिपाहियुनि विया, उन हकीम खे बि उतां छॾाए आया ऐं बादशाह जे चए मुताबिक़ उन सोनारे खे वठी आया। तो हिते बादशाह चवण लॻो सोनारे खे त तूं हकीम खे क़ैद कराए छॾियो, तो सुठो कोन कयो, तोखे ईअं न करणु खपे हा। तो हाणे उहा छोकिरी बि उते मौजूदु हुजे। सोनारे बि उहा छोकिरी ॾिठी, हकीम बि छोकिरी ॾिठी। सो चवण लॻो त शुकर, छोकिरी अञा सही आहे हेॾां होॾां। तो सॼी ॻाल्हि करे हुन ॿुधाई। तो हकीम सॼी ॻाल्हि करे बादशाह खे ॿुधाए त ही मसइलो आहे, हिन पंहिंजी धीउ खे जेको आहे सो माना मारायो। तो भोरली हिन खे जेको बचायो ऐं वरी आऊं वठी तो मूं हिन खे पालियो निपायो वॾो कयो ऐं दरवेश मूंखे ही ॻाल्हि करे ॿुधाए त ही धीउ हिन जी आहे। तो हाणे इहा ॻाल्हि आहे। सो बादशाह चवण लॻो उनी सोनारे खे त तूं तमामु ग़लति आहीं ऐं तोखे हाणे सज़ा ईंदी। तो हाणे 5-6 साल जे लाइ सज़ा उनी सोनारे खे बादशाह ॾेई छॾी। तो हाणे सोनारो जॾहिं वियो उनी क़ैद में, तो क़ैद में सोनारो ॾिसे त उते उहो चोर साॻी वेठो हुजे, दरवेशाणो जो रूप करे वेठो, दरवेशाणो रूप करे वेठो, उहो चोर उते वेठो। सोनारो चवण लॻो त अड़े ही त दरवेश आहे। तो इहे सिपाही ऐं बादशाहनि चयो त ही दरवेश किथां आहे, ही त वॾो नामी गिरामी चोर आहे, धाड़े लाइ, ऐं तंहिंजे करे हिन खे असां झले वरितो आहे। हाणे हिते उमिरि क़ैद लाइ क़ैद करे छॾियो आहे। ही कई ठगियूं कयूं, कई सोन वग़ैरह माण्हुनि जी मिल्कियत लुटे फुरे उते। तो हिते सोनार रड़ कई। सोनार चवण लॻो बादशाह सलामत, इहो ई आहे जेको मुंहिंजी ॿेड़ी ॿोड़ी हुअसि। तो हाणे इहो ई मूंखे गॾिजी वियो। सो दरवेशाणो हिसाब किताब करे वेठो। इन मूंखे चयो त जेकर तोखे धीउ थिए त उनखे मारे छॾिजां, उनखे पूरे छॾिजां, ऐं जेकर पुटु थिए त उनखे रखजां। तो इन निभागे चवण जे करे त मूं हेॾो ज़ुल्म कयो, मूं पंहिंजी धीउ खे माना मारियो थे ऐं उनखे मूंसां माना परे कयईं मूंखां। तो तमामु ग़लती वॾी थी वई। कंहिंजे चवण ते न लॻिजे त न्याणियूं न्याणियूं हूंदियूं आहिनि, कॾहिं बि हरगिज़ माण्हू ईअं न करे। जे अगरि दरवेश त ईअं चवनि त वञी पंहिंजे औलाद खे मारियो, तो ईअं थी बि नथो सघे। तो हिते बादशाह चवण लॻो त हाणे तुंहिंजी अखि खुली वई आहे ऐं उमेद आहे त तूं सम्झी वेंदे, पर सज़ा तोखे लाज़मी ईंदी। तो हाणे नेठि उन्ही खे 6-7 साल जे लाइ उन्ही सोनारे खे सज़ा अची वेली ऐं उन्ही छोकिरी जी, सोनारे जी धीउ जी, उन्ही बादशाह जे पुटु शहज़ादे सां शादी थी वई। तो दोस्तो उमेद आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। तो कहाणी खे लाइक, वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।